श्री झूलेलाल दोस्तों, अज असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॿुधाइण वारा आहियूं हिकिड़े अहिड़े मंदर जे बारे में जेके सिंधी समाज न अभितू लोकल समाज यानी कि गुजर समाज उन मंदिर के संभालंदो आहे। दोस्तों उहो भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर ॾाढो पुराणो ॾाढो प्राचीन अथव ऐं लॻभॻि उन मंदिर के ॿुधाइनि था 200 का 400 साल पुराणो उहो मंदिर आहे। उन मंदिर जा कनेक्शन कौरव ऐं पांडव जो जेको समय हो महाभारत जो उन टाइम सां बि इन मंदिर जा गहरा कनेक्शन आहिनि। अगरि इतिहास जे गर्भ में हलूं था त किथे न किथे कौरव पांडवनि जो हिते उल्लेख अचे थो कि हिते दीक्षा शिक्षा ग्रहण कई वञे। इहो हिकिड़ो ॾाढो वॾो वन हो, हिकिड़ो ॾाढो वॾो जंगल हो जिते अॼु इहो भॻवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर स्थापित आहे। हिन मंदिर जी ॻाल्हि करूं त हिन मंदिर जे आसे पासे जे इलाइक़े में हिकु बि सिंधी कान्हे, पर तॾहिं बि हर रीति नीति सां गॾु थींदी आहे भॻवान श्री झूलेलाल साईं जी पूॼा। बिल्कुलु विधि विधान सां गॾु थींदी आहे भॻवान श्री झूलेलाल साईं जी पूॼा आराधना। ऐं जेके पाण चेटीचंड या चंड इत्यादि या आसू चंड मल्हाईंदा आहियूं उहो बि पूरे गांव वारा पूरे रीति रिवाज सां गॾु इन मंदर में इहो हर हिकु त्योहार भॻवान श्री झूलेलाल साईं जो मल्हाईंदा आहिनि। त दोस्तों लगातार असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां तपोभूमि मंदिर भगवान श्री वरुण देव जो मंदिर जो दर्शन पिया करायूं ऐं हुन इतिहास जे बारे में पिया ॿुधायूं। असांखे जानकारी ॾिनी हूंदी जेको प्रेजेंट में हींअर गद्दी नशीन ते वेठा आहिनि, गद्दी ते वेठा आहिनि लोकेश भगत जी, उन्हनि असांखे इहा ॼाण ॾिनी कि पिछले 10 पीढ़ी काठी असां हिन मंदिर जी शेवा पिया करूं। ऐं अगरि हुननि जी असां जाति जी ॻाल्हि करूं त उहे हिंदू आहिनि ऐं हिंदू जे अलावा हू गुजर समाज सां आहिनि। यानी कि साफ़ तौर से अगरि असां असांजे वीडियो माध्यम सां तव्हांखे ॿुधायूं त इन पूरे जेको गुरुग्राम आहे ऐं गुरुग्राम जे पासे में जेके न गांव जे अंदरि इहो मंदिर स्थापित आहे तपोभूमि मंदिर जेके भॻवान श्री वरुण देव आहे जो मंदिर चईंदा आहिनि, इन मंदिर जे आसे पासे में 5 का 10 किलोमीटर ताईं को सिंधी परिवार कान्हे। उन जे बावजूद बि अॼु खां वठी न अभी तो कई 100 सालनि खां पूरे रीति रिवाज सां गॾु भॻवान श्री झूलेलाल साईं जी पूॼा आराधना थिए पई। ॻाल्हि करूं अगरि गांव वासियुनि जी त माण्हुनि जे गांव वारनि जे घरनि जे अंदरि वॾियूं वॾियूं भॻवान श्री झूलेलाल साईं जी प्रतिमाऊं लॻल आहिनि ऐं पंहिंजियूं गाॾियुनि ते भॻवान श्री झूलेलाल साईं जो नालो लिखाए वेठा आहिनि। तंहिंजे अलावा हिकिड़ी जेकी चइजे अद्भुत अलौकिक आस्था आहे उन्हनि जी भॻवान श्री झूलेलाल साईं जे नाम ते। ऐं उन गांव जे अंदरि तव्हां घुसंदा भॻवान जी जय जयकार लॻाईंदा जय झूलेलाल त हर गांव वारो तव्हांखे हिन ॻाल्हि जो उत्तर ॾींदो जय झूलेलाल जे नाले सां कि जय श्री झूलेलाल। तव्हां पुछंदा कि मंदरु किथे आहे त गांव वारा तव्हांखे बाक़ाइदा उन मंदरु ताणी वठी बि वेंदा। त दोस्तों इहा आस्था इहा हिकिड़ी अद्भुत जेकी चई जेके मंदिर जो दर्शन असां तव्हांखे करायूं पिया जिते हिकु बि सिंधी कान्हे ऐं तंहिंजे बावजूद बि अलाए केतिरो सौ साल का ही मंदिर भॻवान श्री झूलेलाल साईं जो स्थापित आहे। तो असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां लगातार तपोभूमि मंदिर भॻवान श्री झूलेलाल साईं जी तपोभूमि बि चईंदा आहिनि, वरुण देव मंदिर बि चईंदा आहिनि, प्राचीन तपोभूमि वरुण देवाय मंदिर चईंदा आहिनि हिनखे। ऐं दोस्तों इन बारे में असां अगरि तव्हांखे ॼाण ॾियूं त हींअर जेका प्रेजेंट में वेठा आहिनि हुनजो नालो अथव लोकेश भगत जी ऐं इन्हनि जी 10 पीढ़ियुनि खां इहा शेवा हले पई ऐं 10 पीढ़ियुनि खां इहा शेवा हले पई। ऐं इन्हनि जो इहो चवणु आहे कि भॻवान श्री झूलेलाल साईं इन्हनि जे पूर्वजनि जे सपने में आया हुआ, उन्हनि दर्शन ॾिना ऐं जल ऐं ज्योति जी पूॼा ॿुधाई वञ। ऐं कंहिं ज़माने में यानी प्राचीन समय अगरि पुराणे समय जी ॻाल्हि करूं त जिते मंदिर स्थापित आहे हिते मात्र हिकिड़ो नंढी सी गुमटी हूंदी भॻवान श्री झूलेलाल साईं जी जिते जल ऐं ज्योति जी पूरो गांव अची पूॼा कंदो। पोइ धीरे धीरे जीअं आधुनिक युग आयो त उन पहाड़ खे कटे करे हींअर उन मंदर जो भव्य रूप कयो अथनि जेके अॼु बि पूरो गांव मञंदो आहे। ऐं इहा बि आस्था आहे कि अगरि कंहिंजी मनोकामना पूरी थींदी आहे, कंहिंखे पुत्र धन मिले थो या कंहिंजो मकान इत्यादि ठहे थो, कंहिंखे नौकिरी थी मिले त भॻवान श्री झूलेलाल साईं जे दर ते उहे गांव वारा अची करे धुइल वॼाराईंदा आहिनि ऐं भॻवान श्री झूलेलाल साईं जे दर ते इहे पूजा पाठ ऐं भॼन इत्यादि ॻाराईंदा आहिनि ऐं भंडारो कंदा आहिनि। ऐं भंडारे जे अंदरि उहो ई जेकी असां सिंधी समाज वारा तैरी खीरणी प्रसाद इत्यादि कंदा आहियूं साॻी उहो ई जो प्रसाद उन मंदर में अॼु बि लॻंदी अथव। पर ताजुब जी ॻाल्हि छा आहे कि उते हिकु बि सिंधी कान्हे, उन जे बावजूद बि उहे पूरे गांव वारा इहो भोग भॻवान श्री झूलेलाल साईं खे लॻाईंदा आहिनि। तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए था लाहियूं कि हीअ आख़िर मंदिर आहे किथे। त दोस्तों ही मंदिर अथव दिल्ली जे अॻियां हली करे गुरुग्राम पवंदव। गुरुग्राम बस स्टैंड जे थोरो ई पासे में पवंदव तव्हांखे
सांप नगली गांव, नगली धाम भी चईंदा आहिनि। तव्हां कंहिंखां बि पुछंदा तव्हांखे उहो ॿुधाए लाहींदव कि सांप नगली धाम किथे आहे या सांप नगली गांव किथे आहे। सांप नगली गांव या नगली धाम भी हिनखे चईंदा आहिनि। उते तव्हां पहुचंदा, लॻभॻि गुरुग्राम में तव्हां पहुची विया, उनखां 6-7 किलोमीटर अॻियां ई गांव जे अंदरि ई मंदरु स्थापित अथव। गांव जे अंदरि पहुचंदे ई तव्हांखे केर बि मंदरु ताणी वठी वेंदो। ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए था लाहियूं कि अगरि केरु भाउ उते वञणु चाहे थो त उहो उते लोकेश भगत जी आहिनि, उन जा नंबर तव्हां असांजे चैनल में असांजा नंबर हलनि पिया त उन माध्यम सां तव्हां वठी था सघो। दोस्तो, इन्हनि गांव वारनि जो मञणु आहे कि हिन मंदर में आए दिन चमत्कार थींदा रहंदा आहिनि ऐं गांव वारनि एतिरे क़दुरु ताणी असांखे ॿुधायो आहिनि कि असांखे बाबा झूलेलाल साईं जा दर्शन बि थींदा आहिनि। त दोस्तो, जिते आस्था आहे, जिते विश्वास आहे त उते ईश्वर त आहे ई आहे। त ही ज़रूरी न आहे कि असांजा भॻवान श्री झूलेलाल ख़ाली सिंध ताणी सीमित आहे। दोस्तो, सिंध खां हिंद, हिंद खां विदेश ताणी भॻवान श्री झूलेलाल साईं हाज़िर नाज़िर आहिनि। भॻवान झूलेलाल साईं कल्ह बि असांजी मुराद पूरी कंदा हुआ, अॼु बि असांजी मुराद पूरी कंदा आहिनि। असां चाहे हिंदुस्तानी छा अभी तू कहिड़े बि वर्ल्ड में वञी अगरि भॻवान श्री झूलेलाल साईं में विश्वास आहे त असांजी हर मुराद पूरी थिए थी। इन ई ॻाल्हि सां गॾु तव्हांखे अगली स्टोरी अंदरि ॿियो कुझु रोचक ॿुधाईंदासीं। जय श्री झूलेलाल।